वाइस साहब प्राले स्टूडियो में अवां खे भलकार चऊं था। हींअर वाइस साहब प्राले स्टूडियो में तव्हां सां ख़बर शेयर कंदासीं टाउन कमेटी जे प्राले जे क़दीमी प्ले ग्राउंड जेको एरीगेशन ऐं पुराणी पुल जे लॻोलॻ भरिसां आहे। क़दीमी प्ले ग्राउंड असां केतिरनि सालनि खां वठी चौधीवारीअ जे मसइलनि जे भर चढ़ियल आहे ऐं उन सां गॾोगॾु जेके खिलाड़ी असांजा नौजवान तबिको आहे उहे टाउन कमेटी प्राले जे ॿियनि शहरनि में पंहिंजूं रांदियूं ऐं मैचूं खेॾणु वञनि था। टाउन कमेटी प्राले जेके बुनियादी मसइलनि जे वर चढ़ियल जे करे नौजवान नसुल रांदियुनि खां महरूम लॻो पियो आहे। टाउन कमेटी प्राले में जिते प्ले ग्राउंड हूंदा आहिनि, रांदियुनि जा मैदान हूंदा आहिनि, उते ई अस्पतालूं वीरान हूंदियूं आहिनि। टाउन कमेटी प्राले जे नौजवान तबिको जेको खिलाड़ियुनि सां रांदियुनि सां शौक़ीन आहिनि, उन्हनि वाइस साहब प्राले सां जॾहिं पंहिंजा वीचार वंडिया, हुन जो इहो चवणु आहे त बदकिस्मीअ सां टाउन कमेटी प्राले में असांजी टाउन जो तालुके जो ॿियो नंबर वॾो शहर ऐं टाउन आहे जिते असांखे खिलाड़ियुनि खेॾण जे लाइ रांदि करण जे लाइ को प्ले ग्राउंड कोन्हे को। हिकिड़ो ई आहे असांखे ग्राउंड क़दीमी जिते बासरनि हाणे खां वठी ई कब्ज़े करण जूं कोशिशूं जारी रखियूं आहिनि। पंहिंजे घरनि जा गटरनि जा जेके पाइप आहिनि उहे प्ले ग्राउंड तरफ़ उन्हनि छोड़ करे छॾिया आहिनि जिते असांखे रांदि खेॾण जे करे केतिरनि मुश्किलातुनि सां मसइले जे वर चढ़ियल आहियूं। उन्हनि आला अख़्तियारनि खां पंहिंजा मुतालबा मञण जे लाइ नोटिस वठण जे करे प्ले ग्राउंड साफ़ सुथरो करायो वञे ऐं उनखे चौधरी वारी ॾिनी वञे। वाइस साहब प्राले स्टूडियो में भलीकार चऊं था।